हजरत खलील ज़ीर साया गौसे आज़म खाक पाए हर वली बलगल उला बिकमाली कशफत दुजा बिजमाली हसनत जमीउ खिसाली सल्लू अलैहि व आलिहि। शौक़े मोहब्बत दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि हबीबल्लाह। बड़ी आवाज़ से पढ़ायो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जज़ाकल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन, हाज़रीन व नाज़रीन, अल्लाह जा बानो मदीने जे शहंशाह जा उम्मती ओ गुलाम ही फ़कीर हकीर अम्हा गिरी प्यारन में दोस्तन भलारन जे साम्हूं दोस्तन बुधन जी सआदत हासिल कई है। अल्लाह से मुंह गुनाहगार जो पढ़ण बुधन बुधाइण पहली बारगाह में मकबूल मंजूर फरमाए। अल्लाह से असां तव्हां सभिनी दोस्तन जी हीअ गॾिजाणी ही कचहरी हीअ रूहानी नूरानी महफिल पंहिंजे बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमाए। मुझे कामिल मुर्शिद हज़रत महबूब सजन साईं जा ख़ुलफ़ा ऐं मुंहिंजा पीरी प्यारा मेहरबान हिन मस्जिद शरीफ जा ख़तीब व इमाम हज़रत अल्लामा मौलाना साईं मोहम्मद शरीफ ताहिरी दामत बरकातुहुमुल आलिया ऐं मुंहिंजो भाउ सिंध बलूचिस्तान जा मशहूर सना ख़ान जनाब मोहम्मद फ़हीम ताहिरी ऐं अवां सभु असांजा पीर प्यारा भलारो दोस्तो पीर भाइयो हिन इलाके में महफिल जे अंदर हाज़री जे लाइ ही फ़कीर पहिरियों भेरो अवां दोस्तन जो दीदार करे रहियो आहे। उम्मीद आहे अल्लाह साईं अवां नेकन भलारन जे सदके मूं गुनहगार जी हाज़री पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाईंदो। दोस्तान गिरामी अल्लाह साईं उन दोस्तन के खुश रखे जिन मूं गुनहगार के लायक समझो ऐं दावत ॾिनो हिन प्रोग्राम में हाज़री जे लाइ ही फ़कीर हाज़िर थियो। तव्हां दोस्तन जो
नसीब थी रहो आहे हमारे सबके अल्लाह से मुगनगार जा बेड़ा पार फरमाइंदो असा सुन्नी आयो खुश नसीब आयो अल्लाह से सुन्नी के वडी दिल नहीं आहे सुन्नी के कुशादा दिल नसीब आहे ये महीनों ये महफिल यानी शरीफ जी निस्बत सा मलाइक पे वने काफी टाइम काम थी करे नात खानी जी सूरत में मन पबंदन जी सूरत में असाए तमा इन महफिल के बुधी रहा आयो यानी शरीफ जो जलसो है यानी माना वो जलसो वो कचहरी में पीरन जे पीर जो जिक्र कयो वने हां ये नहीं बाही जो महीनो पूरो थियो जंहिंखे असां तव्हां मीलाद शरीफ़ जो महीनो चवंदा आहियूं जेको आशिक़नि जे लाइ मुस्लमाननि जे लाइ जश्न रब जूं रहमतूं ऐं बरकतूं खणी ईंदो आहे मुस्लमान उन महीने जे अंदरि पंहिंजे दिलबर हबीब जे आमद जे ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि मदीने जे पीर जो मीलाद मल्हाईंदा आहिनि वरी बारहीं वारो महीनो ख़त्म वरी आशिक़नि जे लाइ यारहीं वारो महीनो शुरू सुभान अल्लाह असां यारहीं भी मल्हायूं असां बारहीं भी मल्हायूं छो त मदीने जो मीर अल्लाह जो हबीब नबीयन जो बादशाह पीरन जो पीर वरी वलीयन जो बादशाह जो सुभान अल्लाह ये फकीर लाड जे इलाके में रहंदो आहे टंडो अल्लाह यार ऐं सिंधी में असां पंहिंजी हाज़िरी भरींदा आहियूं मूंखे साईं वारनि हुकुम बि फरमायो जेसीं असांजे जलसे में बि अमांजी हाज़िरी सिंधी ज़बान में ऐं उम्मीद आहे त अमां सभु असांजा दोस्त सिंधी सम्झंदा सुभान अल्लाह मुंहिंजा साईं सुभान अल्लाह ऐं ॿी ॿोलीअ में त असां रवाज़ करे बि कोन ॼाणूं न मुंहिंजो सुठो थियो भला साईं मोहम्मद शरीफ़ हुकुम फरमायो त साईं सिंधीअ में हाज़िरी लॻायो जिन साईं चयासीं भला पंहिंजी ज़बान में लॻायो मूंखे त पंहिंजी ज़बान में बि वाइज़ करणु ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे ऐं पंहिंजी ज़बान में आहियां ॿियो ई साईं जे ज़बान वारो पर पंहिंजी ज़बान में घटि वाइज़ सिंधी ज़बान में घणो सुभान अल्लाह सोने भिटाई के वेचो रहंदा आहियूं न तंहिंजे करे त ये सिंध जी सरज़मीन सोने भिटाई जी सरज़मीन जो सुभान अल्लाह बयान सिंधिया में गायूं बहायूं बयान सिंधिया में गायूं बहायूं पछतो पाण न ॼाणो पछतो पाण न ॼाणो सुभान अल्लाह सिंधी आसान ज़बान आहे हिन सुन भिटाई जे सरज़मीन वारी या सिंधी ॿोली आहे जंहिंजे लाइ सुन भिटाई रब जे दरबार में हथ खणी अल्लाह जे बारगाह में इन सुहानी सिंध जे लाइ दुआ कई आहे साईं मुसदाई करीम मथे सिंध सुकार ओ दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद करी सुभान अल्लाह रे कामिल वली जी दुआ है ऐं अल्लाह साईं पंहिंजे प्यारनि जी दुआ खे क़बूल फरमाईंदो महिरबानी अल्लाह जा वांदो कुरान करीम मां जेके हिन फ़क़ीर अल्फाज़ पढ़िया ग़ालिबन 84 वारो सूरह माइदा आहे अचो अल्लाह जे कुरान खां अॼु सबक़ वठूं त रब जो कुरान असांखे कहिड़ो सबक़ सेखारे रहियो मुस्लमान हमेशा कुरान खां रहनुमाई हासिल कंदा ऐं अल्लाह जो कुरान इंसाननि जे लाइ रहनुमा कुरान बणिजी मदीने जे मीर जे पाक हथनि सां असां तव्हांखे मिलियो आहे कुरान पढ़जे कुरान मुस्लमाननि
जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे क़ुरान हक़ जो रस्तो सेखारींदो आहे क़ुरान हक़ जो रस्तो ॿुधाईंदो आहे मुस्लमान खे ऐं मुस्लमान तोखे हीअ आरज़ी ज़िंदगी हिन धरतीअ ते कीअं गुज़ारणी आहे हिन ज़िंदगीअ जे रातनि खे कीअं बसर करणो आहे ॾींहंनि खे कीअं गुज़ारणो आहे हीअ जेका थोरी ज़िंदगी रब तोखे ॾिनी आहे हिन ज़िंदगीअ खे तोखे हिन दुनिया ते कीअं गुज़ारणो आहे इहो सॼो तरीक़ो अल्लाह जो क़ुरान ॿुधायो आहे ऐं मदीने जे मीर जे ग़ुलामनि खे ॿुधाईंदो सुभान अल्लाह अल्लाह से फरमायो हादा किताबुना यंतिकु अलैकुम बिल हक़ मुझे रब फरमायो ही क़ुरान अल्लाह जो किताब ही अल्लाह जो क़ुरान कलाम है ही क़ुरान माण्हुनि खे रब जे बाननि खे हक़ जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो कहिड़ियूं ॻाल्हियूं हक़ जूं ॻाल्हियूं क़ुरान करीम की हर ॻाल्हि हक़ आहे क़ुरान बि हक़ आहे मदीने वारो बि हक़ आहे ऐं असांजो अल्लाह हिकु आहे सुभान अल्लाह रब असांजो हिकु आहे मदीने वारो हक़ आहे क़ुरान बि साईं बुलबुले मदीना साईं कोन सम्झायो आहे सेखारियो आहे हिकु आहे हिकु आहे हिकु आहे अल्लाह असांजो हिकु आहे हिकु आहे हिकु आहे हिकु आहे अल्लाह असांजो हिकु आहे देखे न अल्लाह मनीदा हो ही मञण सही शिरक जो हिकु आहे हिकु आहे हिकु आहे अल्लाह असांजो हिकु आहे सुभान अल्लाह अल्लाह हिकु आहे मदीने वारो हक़ आहे हक़ आहे हक़ आहे हक़ आहे महबूब मोहम्मद हक़ वरी हिकिड़ो सादो शाइर बहरानी जो इन लफ़्ज़नि सां वरी पंहिंजा सादा लफ़्ज़ में मिलाए छॾी जेतो धक आ धक आ धक आ शैतान खे लॻो हीअ धक आ सुभान सुभान अल्लाह जो कलाम अल्लाह से पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह से असांजे बचड़नि खे क़ुरान जो हाफ़िज़ बनाए मदीने जे मीर जे दीन जो आलिम बनाए ऐं हिकु दुआ आहे हर जगह ते घुरंदो आहियां मन हिन नेकनि भलानि जे सदके अल्लाह से क़बूल फरमाए अर्ज़ कंदो रहंदो आहियां शलम मौला सभिनि खे बचेड़ा ॾे ओहे दीन मथा कुर्बान थियनि शलम मौला सभिनि खे बचेड़ा ॾे ओहे दीन मथा कुर्बान थियनि दीन मेरा जो मज़ो आहे ऐं दीन में सभु हवाले कयो ही कुरान पढ़न मदीने जे मीर जो दीन सिखन जेकर ही दीनदार बणजंदा अमा के कुरान बुधाईंदा मदीने जे मीर जो फरमान बुधाईंदा अल्लाह जे हबीब जो शान बुधाईंदा पर जेकर न वो तवा के जलाल बुधाईंदा एकड़ो त पासो जरूर वठना जलाल जे दीन जे हवाले कुरान बुधाईंदा मदीने जे मीर जो शान बुधाईंदा पर जेकर दुनिया जे हवाले कंदो त दुनिया जे गाना ॿुधाईंदा दुनियावी गाना ॿुधाईंदा अल्लाह सही असां जे बचड़नि खे क़ुरान जो हाफ़िज़ बनाए सुभान अल्लाह सुभान दीन वारनि जो वॾो शान
दीन वाले जो वॾो मक़ाम है भागन में भाग बसरा दुनिया में हाफिज़न जो आए महशर में मुस्तफा सा गले हर को जवान हो दो क़यामत कदे न थींदी जैसी कुरान हो दो जो सुभान अल्लाह जेके आयत करीमा जेके अल्फाज मुंह गुनाहगार कुरान करीमा पढ़िया आहिन अचो अल्लाह ताला पंहिंजे बानन खे मदीने जे मीर जे गुलामन खे कहिड़ो सबक ॾिनो हर हिकु आयत करीमा सां तव्हांजे लाइ सबक ऐं उनखे सम्झजे पढ़जे ॿुधाइण वारा ॿुधाइण त ॿुधण वारा ॿुधण सम्झण ऐं सिखण मुझे महबूब मदीने जे मीर फरमायो मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफा जे दीन जी हिकड़ी गाल आमिना जे गाल जे मजहब जी हिकड़ी गाल सिखण उन जो शान एतिरो आहे मुझे दिलबर हबीब फरमायो हिकड़े पासे हिकड़ो आबिदा जेको इबादत करे रहियो आहे नफिल पढ़ी रहियो आहे सॼी राति नफिल पढ़े उन जे मुक़ाबले में हिकड़ो मदीने जे मीर जो आशिक़ आहे मुझे दिलबर हबीब जे दीन जी हिकड़ी गाल समझे थो सिखे थो कुरान करीम मां हिकड़ी गाल समझी रहियो आहे मुझे मेहरबान महबूब फरमायो सॼी राति जी इबादत खां हिकु गाल सिखण भली आहे अल्लाह से समझण जी तौफीक अता फरमाए हां साईं अल्लाह से सिखण जी तौफीक अता फरमाए ज़हन में बेहाली की तौफीक अता फरमाए जेका आयत करीमा पढ़ी हाणे पढ़ा कुरान तो सुभान अल्लाह सॼो कुरान मुंहिंजे दिलबर हबीब जो शान आहे तो सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह आओ साईं के बिस्मिल्लाह कया ऐं साईं के हज जो मुबारक दिया जो सुभान अल्लाह अल्लाह साईं की मुबारक सफर सभी के नसीब फरमाए अल्लाह जवान हो सॼो कुरान मुझे दिलबर हबीब महबूब मदीने जे मीर जो शान आहे ऐ अल्लाह असा के पंहिंजे महबूब जो कदर नसीब फरमाए आमीन जन महबूब मदीने वाले साईं जो अल्लाह से कदर नसीब फरमाए अहलो महबूबा ही कायनात जो ज़र्रो ज़र्रो मुझे दिलबर हबीब जे गुलामी में ऐ मदीने वालो कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे ला नबी ऐ रसूल सुभान सुभान अदा मौत हक है मौत हां सही हक है हर कंहिंजे मथां अचे असां बलोचन जो माइट थोड़ी हर कंहिंजे मथां अचे न मौत हक है इज़ा जाअ अजलुहुम ला यस्तक़दिरून साअतन वला यस्तक़दिमून एक सेकंड न हेडे थे न होडे थे पंहिंजे पूरे वक्त ते ॾींदो आहे मौत हक़ आहे शायर फरमायो ओ जिते ईंदे अजल मथे ते नेठ निहोड़े नींदरी सौ सौ मिनटा ज़ार करी तब मिनटा कोन मनींदरी मौत है मौत ये मौत भी मुझे दिलबर हबीब मदीने वाले जो मुरीद है ये हयाती मुझे दिलबर हबीब जो गुलाम है मुरीद है साईं की है अल्लाह से फरमायो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात अल्लाह से मौत के खलक़ो
हयाती के खल्क़ो मन मौत मखलूक हयाती मखलूक मुझे दिल पर कभी फरमायो उरसिलतो इलल खल्क़ अल्लाह से महबूबा मदीने जे मीर के इन कायनात जे सभी मखलूकात जे लाए रसूल बनाए मोकिलियो आहे जॾहिं मौत मखलूक हयाती मखलूक मुझो दिल पर हबीब हयाती ऐं मौत जो रसूल आहे मुझो महबूब नबीयन जो भी नबी है नबीयन जो भी नबी है ऐं मुझे दिल पर हबीब जे सदके अगिन नबीयन जे मथा मेहरबानी थियूं आलिमान ॿुधायो न सोने आदम जे मथा मदीने जे मीर जे सदके मेहरबानी थी हां सही हजरत यूनुस अलैहिस्सलाम जे मथा मुझे दिल पर हबीब जी मेहरबानी गया कुर्ब अपॉन ते सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय गया कुर्ब अपॉन ते आखिर में अचन वाले आदम जी खता में खुद नाम सजन वाले कई प्यार में पधराई रब पान हबीबन जी कुरान में कई वैया वाखान हबीबन जी कुरान में कई वैया वाखान हबीबन जी ओ हर आयत हर शिक में सुरमान हबीबन जी कुरान में कई वैया वाखान हबीबन जी सॼो कुरान मुंहिंजे दिल पर हबीब जो शान आहे अल्लाह रबानो जेके लफ़्ज़ मुंहुं चूंडिया क़ुरान करीम अल्लाह से फरमायो इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलात व यु'तूनज़्ज़कात व हुम राकिऊन शान नुज़ूल या आयत करीमा नाज़िल छो थी अल्लाह ताला यो हुकुम नाज़िल छो फरमायो मुझो रब पंहिंजे बामिर खे इहो सबब छो फरमायो अल्लाह रबानो इन जो हिकिड़ो सबब ही आहे त मुंहिंजे दिल पर हबीब जा पुट सहाबी मदीने जे मीर जे दरबार में आया हिकिड़ो मुतालबो खणी हिकु रिक्वेस्ट हिकु मसइलो हिकु सवाल एक पैगाम एक अर्ज मुझे दिल पर हबीब के दरबार में खणी आया ऐ सहाबा इकराम की जिंदगी के पढ़ो जॾहिं भी को मसइलो दरपेश आयो मुझे दिल पर हबीब के दरवाजे पे उन मसइले जे हल जे लाइ आया मदीने जे मीर जे दरवाजे ता हर मसइलो हल थींदो आहे उते गुनाहनि जी माफ़ी मिलंदी आहे उते गुनहगारनि जे मथां महिरबानियूं थींदियूं आहिनि सहाबी जॾहिं भी पुछंदा हा मुंहिंजे दिल पर हबीब जे दरबार में ईंदा हा परेशानियूं ख़त्म थी वेंदियूं मसइलनि जा हल थी वेंदा हा सवालनि जा जवाब मिली वेंदा हा सहाबी मुंहिंजे दिल पर हबीब जे दरबार में आया पैगाम खणी आया अर्ज़ खणी आया सवाल खणी आया कहिड़ो सवाल हो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ असांजा साईं ओ असांजा आका ओ असांजा हबीब ओ कायनात जा महबूब मदीने जे मीर फरमा मुंहिंजा सहाबियो कीअं आया आहियो कहिड़ी ॻाल्हि खणी आया आहियो कहिड़ो पैगाम खणी आया आहियो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ही मुस्लमाननि जो शुरूआती दौर इस्लाम जो शुरूआती ज़मानो असां मुस्लमान पाण में थोरा आहियूं जेके आहियूं पैसे जे लिहाज़ सां ग़रीब आहियूं मिस्कीन आहियूं असां में एतिरी माली ताक़त कान्हे का पैसे जी लिहाज़ कान्हे का ऐं मुंहिंजा दिल पर हबीब अव्हां जो जेके मज़हब जो पैगाम ही आफ़ाक़ी पैगाम असां चाहियूं था अव्हां जे मज़हब जे पैगाम खे दर दर पहुचायूं पूरी दुनिया जे कुंड कुंड ते पहुचायूं ऐं अल्लाह जा हबीब
उनजे लाइ वसाइल जी ज़रूरत आहे, पैसे जी ज़रूरत आहे, मदद जी ज़रूरत आहे, ताउन जी ज़रूरत आहे, सहारे जी ज़रूरत आहे। ओ असांजा साईं असां जे दरबार में ही अर्ज़ खणी आया आहियूं, अवां असांखे इजाज़त ॾियो। ही मदीने जे क़रीब यहूदियुनि जा कबीला रहंदा आहिनि। हिकिड़े जो नालो बनु नुज़ैर आहे, हिकिड़े जो नालो बनु कुरैज़ा आहे। या रसूल अल्लाह वॾा पैसे वारा आहिनि, वॾा मालदार आहिनि, मुंहिंजा महबूब बंदियुनि जा मालिक आहिनि, कारोबारी माण्हू आहिनि। इजाज़त मिले असां उन्हनि जे दर ते वञी उन खां सहारो वठूं, उन खां ताउन वठूं। उन ताउन ऐं सहारे जे ज़रिए अव्हां जे इन दीन जे कम खे अॻिते वधायूं, दीन जी इशाअत में अॻिते कम